अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार रहा आहियां। दानिश खुश के इन वक्त असीं मौजूद आहियूं दादू का 10 किलोमीटर के मुफ़ासले ते दरगाह बुज़ुर्ग हज़रत अमीर पीर राजलवीर के उर्स मुबारक ते अवां ॾिसी सघंदो हिते मेलो लॻल आहे जिते मल मलाखड़ो करायो पियो वञे ऐं जेका सिंध जी सूखड़ी आहे लज़ीज़ खाधो बीह जेके आहिनि खुंबी उहे हिते सिंध जो वाहिद मेलो आहे जंहिंमें बॉयल थी बीह जेको आहे सो हिते विकिरो कनि पिया ऐं जेको मलाखड़ो टुटण बाद शहरी मेले में दाख़िल थियनि था ऐं शौक़ीन मेलो ॾिसणु अचनि था उहे वॾे शौक़ सां उहो जेको बीह आहे उहे खाइनि बि था ऐं ख़रीद बि कनि था। जॾहिं त पुलिस जे हवाले सां हिते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं 100 खां वधीक जेके पुलिस जो एहलकार ऐं जवान आहिनि उहे हिते पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾियनि पिया। जॾहिं त मेले ॾे ईंदड़ मुख़्तलिफ़ रूटनि ते रस्तनि ते पुलिस जी नफ़री तैनात कई वई आहे ऐं चेक पोस्टूं क़ाइमु कयूं आहिनि जिते ईंदड़ वेंदड़ शहरनि खां पुछा गुछा कई पई वञे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेले में मिठाई जा ऐं ॿारनि जे रांदीकनि जा दुकान लॻाया विया आहिनि ऐं ॿारनि जे लाइ तफ़री जे लाइ झूला पिणु लॻाया विया आहिनि। मेलो घुमण आयल माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सर अल्हम्दुलिल्लाह मेलो सिंध जो सुठो बहितरीनु लॻंदो आहे अमीर पीर दरगाह जो ऐं हिते बहितरीनु तव्हांखे बेह मिलंदा स्पेशल बेह खाइणु अचो बॉयल थींदा लशपश पाण बि खाओ दोस्तनि खे वठी अचो इंजॉय कयो अमीर पीर जो मेलो घुमी वञो। मुंहिंजो दिलदार पंवर नालो आहे अल्हम्दुलिल्लाह। हे असांजो जीअं मेलो शुरूआत लाइ थींदो रहंदो आहे न मुंहिंजो वाल साहिबु हुयो हिते मेलो कंदो रहंदो इंशाअल्लाह मूंखे 11 साल 12 साल थी विया मां पाण कयां पियो बाबा पोइ बि हे वाहिद मेलो आहे हज़रत ओलिया अमीर पीर साईं जो सालियानो मेलो थींदो आहे किथे वाहिद ई मेलो आहे किथे रुगो हे खुंबी बि हलींदा आहिनि हिते इंशाअल्लाह तव्हां अधु कलाक खां पोइ हिते मतिलबु थींदो न हुते तव्हां माना रस ॾिसींदो त माना तव्हांखे वेहण जी जाइ न मिलंदी। हे माना वाहिद सिंधी पूरी सिंध जो वाहिद मेलो आहे अमीर पीर दादू ज़िले जो किथे हे बीह ई हलींदा आहिनि हिन मेले ते। ऐं हे बीह मुंहिंजा सऊदी इस्लामाबाद ऐं दुबई ऐं ॿिए माना घणनि मुल्कनि में माण्हू पार्सल करे ईंदा। मां अॼु कल्ह सुबुह जो 10 किलो बीह ॾिना अथमि पार्सल करे। अॼुकल्ह मेले जी का बि कान्हे का रुॻा कमाई जा तरीक़ा आहे ऐं दुकानदारी त वीचारी आंदी तर ऐं को मेले को तमामु तर घणा आहे एॾो सियाल दादू को टप गया एॾो वञ टल्टी न लॻा ख़ल्क़ जेका पर हिकिड़ी महांगाई मुल्क जी चेल बंदि छोड़िए जो को पेट्रोल त ठहिया पर आटा बि न किन सघंदा ऐं ॿिया वल कया पर तंहिं हूंदे बि मेला सुठा लॻा आहे ऐं कमु चङा हलिया मलाखड़ा बि सुठा थिया अदा बिह असांजे जेको सो ख़ासि करे ज़िले दादू च काफ़ी सुठे आहिनि ऐं सदाईं थींदा आहिनि इहे गाजी शाह ताईं इहे ॿिए पर इथां तरच इहे बिह ई आहिनि जो आवाम इन्हनि जे शौक़ जे करे काफ़ी बिहां ते जेको सो आंदा पिया आहे ऐं मलाखड़ा जे भॼंदा पिया त बिहां ते मारामारी मिठाण खां पिछे चाराण ॿी कहिड़ी आहे इहे बिह ई आहिनि जेके खाधे पियनि उनजे करे तमामु सुठी शइ ऐं सिंध जी सकाफ़त में ख़ासि करे दादू ज़िले च बिह ई आहिनि जेके बिह सॼे तमामु सुठे मेलियां ते सुठे हाल ते पियनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली जतियाल मां मलाखड़े जो मशहूरु कंपेयर आहियां दुनिया जो ॼातल सुञातल आहियां। हीउ हज़रत अमीर पीर जो सालानो मेलो आहे ऐं तक़रीबन तारीख़ी मेलो आहे जेको 6-7 ॾींहं लॻातार हले थो। हिन मेले में सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान 3 सूबनि जा तमामु चूंड मल आया आहिनि। वरी ॻाल्हि आहे त हिन मेले में जेके मलनि जे लाइ इनाम दरगाह जे तरफ़ां 10,000 रुपया दादू जा दीवान जेके हज़रत अमीर पीर दरगाह जा तमामु अक़ीदतमंद आहिनि दीवान उन्हनि जे तरफ़ां 10,000 रुपया। ॿियो असांजे मल जो शौक़ीन आहे हाजी मोहम्मद मलूक लुंड साहिबु उनजा बोस्की जा पटका पहिरियों जोड़ ॿियो जोड़ टियों जोड़ ऐं कंपेयर ज़ुल्फ़कार जतियाल जे लाइ मलाखड़ो मुंहिंजे हवाले सां अॼु 5 ॾींहं आहे मलाखड़े खे तमामु सुठो मलाखड़ो थियो आहे। सिंध जे कुंड कुड़छ मां पंजाब मां बलूचिस्तान मां तमामु नाले वारा मल पहुता आहिनि उहे पहलवान पहुता आहिनि जेके भिटाई ते कलंदर ते हमेशह मुक़ाबला खटंदा आहिनि हमेशह एवॉर्ड खटंदा आहिनि। उन्हनि पहिरियों कई दफ़ा जीअं क़ुर्बान वथी पोटो आहे जान मोहम्मद लुंड आहे लाला हलीम पठाण आहे इसाक मंगणी जो आहे पहलवान सफदर आलमानी आहे खोड़ अहिड़ा पहलवान आहिनि। पहलवान ॿिए जोड़ जा पहिरें जोड़ जो पहलवान वाहिद मलाह आहे शिकारपुर ज़िले जो मुनीर मलाह आहे कोरे जा आहिनि तमामु सुठा पहलवान आहिनि ऐं अॼु बि इनशाअल्लाह असांखे थोरी देरि खां पोइ फ़ैसिलो थी वेंदो ख़बर पवंदी त उहो कहिड़ो ख़ुशनसीब पहलवान आहे जेको इहे इनाम थो खणे ऐं पटका थो खणे। बिल्कुलु तव्हां मेलो घुमण जे लाइ आयल शौक़ीननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हिन वक़्तु जेको मलाखड़ो आहे उहो पंहिंजे अरूज ते आहे ऐं जेके मल पहलवान आहिनि उहे ज़ोर आज़माइनि पिया। जॾहिं तव्हां ॾिसी सघंदो त केॾी ख़ल्क़ आयल आहे जेका हिते मलाखड़े जे ॾिसी ऐं नज़र अंदाज़ थिए पई ऐं तमामु बहितरीनु जेके मल जा मुक़ाबला आहिनि उहे कराया पिया वञनि। इहे देरि ताईं मलाखड़े जो प्रोग्राम आहे उहो जारी रहंदो ऐं जेके मल पहिरियों जोड़ ऐं ॿियो जोड़ खटींदो उन्हनि खे बोस्की जा पटका ऐं कैश इनाम ॾिनो वेंदो। जॾहिं त मुंहिंजो कैमरामैन ॾेखारींदो त हिन वक़्तु जेको मलाखड़ो आहे उहो जारी ऐं सारी आहे। जॾहिं जेके आड़े पाड़े जा माण्हू आहिनि उहे पिणु पहुतल आहिनि। इन सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त दानिश खुश्क दादू इशू।